नाज़रीन, ॿियनि शहरनि जीअं तलहार में बि जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुनासिबत सां रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था तलहार मां मेहरान टीवी जे रिपोर्टर जमशेद मल्हाजी जी रिपोर्ट। जी त नाज़रीन, ॿियनि शहरनि जीअं अॼु तलहार में बि 12 रबीउल अव्वल जश्न आमद रसूल ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अक़ीदत एहतराम सां मल्हाई पई वञे। हर तरफ़ लब्बैक या रसूल अल्लाह, सरकार जी आमद मरहबा, मरहबा या मुस्तफ़ा जा नारा गूंजी रहिया आहिनि। हर साल जीअं हिन साल बि अल मदीना मस्जिद कच्छी मौलाका जमायत अहले सुन्नत पारां अज़ीम अल शान रैली कढी वई आहे। रैली में सवे तइदाद में आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई आहे। अचो त इन हवाले सां रैली में मौजूद उलमाए कराम ऐं आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां ॻाल्हायूं त वधीक बारे में असांखे छा था ॿुधाइनि। निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह अज तलहार शहर के अंदर ये तारीख़ी अज़ीम शान सालाना 1500 साल जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ी जुलूस कच्छी मोहल्ला का बरामद थियो आहे, जेको हिन वक़्त फारूक आज़म चौक ते पहुतो आहे। पंहिंजे रूटनि तां थींदे करे इंशाअल्लाह जो इख्तिताम अल्हम्दुलिल्लाह अज 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे, जेको तलहार शहर में जोशो खरोश सां मनायो पियो वञे। ऐं मरकज़ी जुलूस अल मदीना मस्जिद कच्छी मोहल्ला तलहार खां निकितो आहे, जेको हींअर फारूक आज़म चौक ते पहुतो आहे। इंशाअल्लाह अॻियां रैली थींदी वॾी ऐं इंशाअल्लाह माशाअल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो 1500वां जश्न विलादत आहे। माना सभिनी मुसलमाननि खे हिन ईद जो लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह अज 12 रबीउल अव्वल असांजे लाइ तमामु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, जो जेके बि ईदूं जेके बि असांखे ख़ुशियूं मिलियूं उहे सभु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद विलादत जे करे ई मिलियूं आहिनि। उन जे करे असां अॼु तमामु ख़ुशि आहियूं। असांजो शहर तलहार न पर पूरी दुनिया जे अंदरि मदीने वारे साईं जे अचण जी ख़ुशी मल्हाई पई वञे। हर साल वांगर हिन साल भी तलहार शहर में 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं जश्न ईद मिलादुन्नबी तमाम वॾे शान और शौकत सां मल्हायो पियो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज इंतहाई खुशी जो ॾींहुं आहे। असांजे सोने नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं आहे। अॼु असीं 1500 जेको आहे सो जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाए रहिया आहियूं। कच्छी मोहल्ला खां जुलूस निकितो आहे, जेको मुख़्तलिफ़ रूटनि ते थींदे हींअर फारूक आज़म चौक ते पहुतो आहे, जिते असांजा सोना उलमा किराम जेके आहिनि से मुंहिंजे हबीब जी शान बयानु करे रहिया आहिनि। जीअं त सारे जहान जे अंदरि सॼे जग जे अंदरि कुंड कुर्छ जे अंदरि आका जा मीलाद मल्हाया पिया वञनि, उन तौर सां तलहार शहर जे अंदरि उशाकान रसूल मुंहिंजे आका जो मीलाद धाम धूम सां मल्हाए रहिया आहिनि। अल्लाह ताला तां क़यामत ताईं महबूब जा मीलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टीम सां गॾु जमशेद अली मल्हा, मेहरान टीवी न्यूज़ तलहार।